अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और अनकाल ग्रुप में सवाल आयो है त अक्सर माण्हू ॿिए माण्हूअ खे दुआ ला करे दरख़्वास्त कयूं था जे असां ला दुआ करजा, दुआ में न भुलजा, दुआ में यादि रखजा, दुआ जी दरख़्वास्त तंहिंजो शरण कुर हुक्म है। पहिरीं सवाल सुणो था। ख़ुश आमदेद सवाल जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू जी। जी मुल्ला उम्मीद करिया तो के खैरियत से ऑफिस से होंदा। अल्हम्दुलिल्लाह। मौलवी साहब एकड़ो सवाल हो के मारू बेटा दुआ मंगानी तो सरक है ना एकड़ी मारू बेटा पा चो आई वञो मके में वञो असां दुआ मांगे इधर सरक थिन। अच्छा हाणे साहिल सवाल पुछनि था त माण्हूअ खे पाण जेको चवनि था जे मके वञो त असां लाइ दुआ मंगजा कुरो ई शिरक थियो। असल मुंदो हाणे पाण शिरक जो सम्झण जी कोशिशि कंदासूं। शिरक अल्लाह जी इबादत में ॿिए खे शरीक करणो ई थियो शिरक। ॿिए खे पुकारणो, ॿिए खे हाजत रवा सम्झणो, गैरुल्लाह खे मुश्किल कुशा सम्झणो, गैरुल्लाह थी मदद। अच्छा गैरुल्लाह थी मदद जी जर ॻाल्हि अचे थी तर अमुक चवनि था चए ऐं दुकान वारे खे चओ था जे वापारु ॾे, बैंक वारे खे चओ था पैसो ॾे, घर कंहिंखे चओ पिया जे पाणी ॾे, होटल वारे खे चओ पिया मानी खणी ॾे, वेटर खे चओ पिया हीअ खणी ॾे, त कुरो इहा गैरुल्लाह रे इन मदद मंगो था। ई मदद न आहे, ज़ाहिरी असबाब तंहिंजी इस्तिआनत रही अने ई उहा इस्तिआनत न आहे जेको शिरक आहे। ज़ाहिरी असबाब जे तहत खपे उनखे पुकारे सघूं था जेको साम्हूं आहे जे हीअ वस्तु ॾे, हू वस्तु ॾे। इहा गैरुल्लाह जी इबादत न आहे। गैरुल्लाह जी इबादत इहा आहे जेको इंसान गाइब आहे, गैर आहे अने या त उहो जेको अॼु दुनिया में आहे न जंहिं मथां मिटीअ जा मण वरी विया आहिनि उन लाइ करे नज़रो नियाज़ करणियूं अने उनखे चवणो त असांजी बिगड़ी बनाए ॾे, ई शिरक आहे। उनखे चवणो जे तूं औलाद ॾे, उनखे चवणो जे असीं कंहिं मुश्किल में फाथा आहियूं, असांजी कश्ती पार करे ॾे। ले दे कर जेको गाइब रहिया, गैरहाज़िर रहिया, उन खे पुकारणो अने उन वटां सदा लॻाइणी ई शिरक रहियो। शिरक कबीरा गुनाह आहे। इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही। अल्लाह ताला शिरक खे माफ़ की न कंदो। ये अल्लाह कुरान में फरमाए ॾिनई। अने मुशरिक मथे जन्नत हराम आहे। तैर वरी ॿिया अचे सामा अचे मैदान में च ई त जेकी आयतूं हुई मुस्लमान लाइ आई न, कलमा गु मुशरिक नथो थिए। कुरान मजीद जी कई आयतूं हुई तंहिंमें साफ़ है जे तुशरिकून मुशरिकून तुशरिकून जे ही कमु कया त आई मुशरिक थींदा। अंबिया अलैहिस्सलात व तस्लीम जे बारे में कुरो आयत आ वई आहे। खुद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में आयत लइन अशरकत लयहबतन अमलुक कुरो आयत है। कुरान समझो खपे आगड़ पाछड़ मड़े आई तूं। शिरक कबीरा गुनाह है। गैरुल्लाह थी मदद मंगण, गैरुल्लाह के पुकारण ई है शिरक। हाणे रहियो मुंहिंजो सुवाल जो जे ॿिए मथे भरोसो रखणो है, उनखे दरख़्वास्त करणी त जेकॾहिं पाण यकीन रखूं था जे ही माण्हू मुस्तजाब दावत है अने अल्लाह हिनखे एतिरी हैसियत अने सलाहियत ॾिने त उनखे पाण दरख़्वास्त करे सघूं था जे तूं मुस्तजाब दावत आहीं, असां लाइ दुआ घुरिजे। पर हिन मुस्तजाब दावत केरु आहे न। मुस्लमाननि जी हालत कहिड़ी गंभीर आहे। मुस्लमान हरम में रुई रुई दुआऊं मंगनि था अने फ़लस्तीन इज़राइल जो मसइलो अञा दुआऊं पायूं नथा अचनि। मुस्लमाननि जी दुआऊं रद्द थी वियूं आहिनि पण क़बूलियत में थोड़ी ताख़ीर है, लेट है। अच्छा कंहिं माण्हू जे बारे में पाण अक़ीदो रखूं जे हा हिन जी दुआ क़बूल थी थी अने उनखे तकबुर अची वञे, उन माण्हूअ खे वॾो गुरूर अची वञे जे माण्हू मूं वटि अचनि था न आऊं ईअं न मूं वटां दुआ कराइए था न मूं वटां फीणू विझाइनि था न मूं वटां ही करायो न मूं जी शिफ़ा ॾिनी आहे, त ई हक़ीक़त में शिरक आहे अने ई वॾो गुनाह आहे जे ॿिए मथे पाण तवकुल अने भरोसो अलाह सवा करे छॾियो। हाणे मुंदो रहियो हिकिड़ी हदीस में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ अचे थो जो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबी खे चयो जे दुआ में मूंखे यादि रखिजे, भुलिजे न। अहिड़ी की रिवायत है अबू दाऊद तिरमिज़ी में, उहा रिवायत है ज़ईफ़ है। ओवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक़ त दुआ ला करे बेशक अल्लाह उन खे सलाहियत ॾिने वे, इन में कीअं शक न आहे। हाणे मुंदो रहियो इहे हाजीअ खे चवणो, उमिरि वारे खे चवणो दुआ 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 दुआ
इहा असल मक़सदु पंहिंजो ई वेठो जे अहिड़ी पाक हू जॻह ते वञनि था जिनी जॻहि मथे उन जी दुआ क़बूल थिए जी उमेदु आहे। अने सुन्नत जे मुताबिक़ हदीस में मौजूदु है जे अमुक हू जॻह आई जे दुआ क़बूल थिए थी, जे दुआ क़बूल थिए थी त पाण उमेदु रखूं था उन जी दुआ क़बूल थिए थी उन जॻह ते त उहे जे कॾहिं पाला करे दुआ मंगंदा त मंगी सघे था, पाण चई सघूं था। बाक़ी उथींदे वेंदे ॿिए खे कक करे छॾिणो जित बेरा थियासीं हुजे दुआ जी दरख़्वास्त, दुआ जी दरख़्वास्त, दुआ जी दरख़्वास्त, दुआ में यादि रखना। ई तकीए कलाम ई कोई इबादत न आहे, ॿिए खे कक न करिणो आहे, मुंहं में घुघरियूं त भराणियूं न आहे, न को जिब सिबियल अलाह खे ऐं पिंड पुकारे लाहियो न, अलाह खे यादि कयो, दुआ पिंड मंगो, अलाह पंहिंजी सुणे थो। अलाह फरमाए थो नानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, आऊं आके क़रीब आहियां, क़रीब आहियां, आंजी शइ रग थी क़रीब आहियां। वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, अलाह फरमाए थो आऊं क़रीब आहियां, त क़रीब उहे उनखे पुकारियूं न। पाण ॿिए जी उन मथे वाट नारा वेठा आहियूं, हेर असां वटि हिते ॾुकार लॻो पियो, मींहं जी सख़्तु ज़रूरत आहे, मींहं जी खे जित ॾिसई ऐं मींहं जी छा दुआ मंगो, दुआ मंगो, मींहं जी जांजो रुगो ठीको खई सॼे मुल्क जो। आट करो पाबंदी आहे, को मनाही परियां थियल आहे, ऐं दुआ नथा मंगी सघो, मड़े पाण दुआ मंगो, मिणी जी अलाह फरियाद सुणे थो, अलाह मिणी जी हाजत पूरी करे थो, अलाह दुआ सुणे थो। अने दुआ जा 3 फ़ाइदा आहिनि, दुआ मोमिन जो हथियार आहे, दुआ इबादत आहे, दुआ जा 3 फ़ाइदा आहिनि, पाण मंगूं था। जेकॾहिं मुनासिबु आहे त अलाह ॾेई ॾे, पंहिंजे हक़ में मुनासिबु आहे, पाण लाइ बहितर आहे त उहा वस्तू अलाह पाण खे ॾेई ॾे थो। अथवा दुआ जे ज़रिए आफ़तूं ई टली वञे थियूं, दुआ टकराए अने आफ़त खे हटाए छॾे थी। दुआ मंगियासीं अने कंहिं आज़माइश में अची वियासीं त इहे यकीन रखूं जे दुआ आख़िरत जो ज़रियो आहे, आमाल सालिह मां वॾो अमल आहे। लिहाज़ा पाण जेको ॿिए खे चवंदा न तकीए कलाम आहे न, उहो जो पिंड जी मर्ज़ीअ सां पाण लाइ दुआऊं मंगे त बहितर आहे। अने उहे अहिड़ी पाक जॻहि ते वञे था, हरमैन में हुए था, हज उमिरे वारा भले दुआऊं मंगे, पर दुआनि जी आहे ॾाढी ज़रूरत आहे। बीमार रहियो, बीमारी जी शिफ़ा याबी लाइ पाण दुआ जी दरख़्वास्त करे सघूं था। अने ॿई पण कोई मुस्लमान ते तकलीफ़ हुए, तंगी हुए, दुआ जी दरख़्वास्त करे सघूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अलाह और ॾिने हुए, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम लाइ दुआ मंगंदा वञ, दुआ क़बूल थी वेंदी हुई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी माउ जो मुंदो आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु माउ जे बारे में चयो त ऐं अलाह अबू हुरैरा जी माउ खे हिदायत ॾे, अलाह ताला हिदायत ॾेई ॾिने। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु दौड़ंदा विया पे जे आऊं पहिरीं पुॼां थो, की मुंहिंजे नबी जी दुआ पहिरीं पुॼे थी। विया त मां पहिरीं जी कलमूं पढ़ी वेठा आहीं, तयारु आहीं, दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तुरत क़बूल थींदी हुई। जॾहिं 70,000 बग़ैर हिसाब जे जन्नत में वञे जो मुंदो आयो, तॾहिं हिकिड़ा साहबी उथिया, उन चयो त अलाह जा नबी मूं लाइ करे दुआ मंगो जे आऊं उन मां थियां, त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगिया जे अने फरमायूं त ऐं उन में छा चयो। अहिड़ा कई मुंदा आहिनि जंहिंमें आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगे था। हिकिड़ी उहा रिवायत अचे थी जे कंहिं साहबी अर्ज़ु कयो जे अलाह जा नबी बरसाति न आई, तकलीफ़ आहे, जीअं हर ई असीं वेठा आहियूं बरसाति वग़ैरह, बरसाति ऐं तकलीफ़ आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगिया अने मींहुं तेरे ई अलाह नाज़िल फरमाए ॾिने। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान और आहे, आम उम्मती रहिया, जेकॾहिं इन मां को मुस्तजाब दावात हुए त उनखे पाण दरख़्वास्त वधारे करे सघूं। बाक़ी आम ख़ासि दुआ की दरख़्वास्त, दुआ में यादि रखना, दुआ दुआ ऐं पिंड दुआ मंगो, पिंड लाइ मंगो, पिंड जा उहे भाउ जेको गैर हाज़िर रहिया उन लाइ मंगो, जेको क़बरनि जे हवाले हले तौहीद रहिया उन लाइ, हर कंहिंखे दुआ मंगे खपे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।